हुआ ज़ाहिर है जश्न गुंजाइशूं सभु पंहिंजी जाइ ताईं खुशनसीबा असांजी इहा ई आहे त वञंदड़ ख़ुशीअ सां वञनि रहंदड़ ऐं उहो वरी हैंडओवर करण लाइ ॿिए पासे तयारु थियनि उन हिसाब सां माण्हू मतिलबु कंटिन्यूटी हलंदी रहे छाजो रिस्पॉन्सिबिलिटी हमेशह माण्हू वधाईंदो वेंदो आहे ॾींदो वेंदो आहे त उनजो मतिलबु फ़ाइदो वधीक थिए थो न त हिकु तरफ़ थी थो वञे उहो ब्लेम जे लाइ लॻणु शुरू थो थी वञे जीअं सम्झा त भई 3 साल हलियो 2 साल हलियो जेकी अकॉर्डिंग टू लॉ आहे उन हिसाब सां कैप्टन एजाज हारून साहब मंजीर साहब जितने भी असांजे इलाइक़े जा जेके मौजूद आहिनि हुनजो ऐं पंहिंजी सॼी संगत एसडीओ जे तंदीम जे पूरी बाजी जे तरफ़ां हुननि सां शुक्रगुज़ार आहियां अॼोकी जेका असांजी इहा जेका गैदरिंग आहे उहा ख़ासि तौर असांजे लाइ तारीख़ी वेठे थी जेका असांजी जेका इज़त कई वई आहे उहा असांजे औकात खां बि वॾी माना इज़त कई वई आहे जेकी असांजी औकात बि कई एतिरो न ईंदो असां थोरो समाजी कमु को अहिड़ो मतिलबु ख़ासि तौर जेको कयो जेको बि कमु कयो अव्हांजी तावन सां कयो अव्हांजे आशीर्वाद सां अव्हांजी हौसला अफ़ज़ाई सां कमु कयो मगर तव्हां जेका असांखे नंढनि खे जेका असांखे इज़त ॾिनी आहे आउं सम्झां थो उहे अल्फाज़ न आहिनि जेके उन अल्फाज़नि सां आउं तव्हांजी शुक्रिया अदा करे सघां बाक़ी हिकिड़ी मुस्तक़बिल जे हवाले सां हिकिड़ो तमामु हिकिड़ो प्रोग्राम क़यादत आहे जेके समाज जे असांजा जेके वर्कर आहिनि जेके समाजी कमु जी ख़िदमत जे हवाले सां दिलि में रखनि था जंगो मगर उन्हनि खे हमेशह उहो पोइ इन करे रहंदा हुआ त उन्हनि खे इहो ई मतिलबु डाउट हूंदो त असां समाजी खे कमु करणु चाहियूं था कयूं था जेका कम्यूनिटी जेका रेस्पेक्ट आहे उन रेस्पेक्ट लेवल जी वजह सां बैक थी था मगर अॼोकी इहा गैदरिंग अॼोको इहो पैगाम आहे अहिड़ो आहे जो मुंहिंजे ख़्याल में महमे रोड में तमामु कॉम्पिटिशन जेको कॉम्पिटिशन जो माहौल पैदा थींदो हर माण्हू चवंदो त आउं हुन प्लेटफॉर्म ते अची करे हिकिड़ो समाजी फील्ड में कमु करियां ऐं पंहिंजे क़ौम जी तरक़ी लाइ कमु करियां ऐं अॼु वाकई असांखे जेका ख़ुशी थी वई आहे ज़िंदगीअ में 50 साल थी विया 50 साल में ॻाल्हि तमामु ख़ुशी थी आहे अॼोकी जेका ख़ुशी आहे उनजो को मतिलबु अंदाज़ न थी असांखे सभु ख़ुशी थी सघंदी आहे अॼोकी जेका ख़ुशी आहे उन जेका इंताज़ आहे तमामु यादगार ख़ुशी आहे ज़िंदगी जी आहे अॼोकी जेका